ब्रेकिंग न्यूज़ आहे मेहर मावा सां शेयर कयूं पिया। काज़ी आरिफ लिंक रोड ते सिम शाख भरिसां ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर थियो आहे। हादसे में 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में माई सलमा सुमरो, रुखसाना सुमरो, अरबेली फिदा, वसीम सुमरो ऐं मजीद खोसो शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। मेहड़ मां लिंक रोड ते सिम शाख वेझो ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर थियो आहे। 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे नासिर नवाज़ सां शेयर कयूं पिया। मेहड़ में काज़ी आरिफ लिंक रोड ते सिम शाख भरिसां ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर थियो आहे। हादसे में 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मुस्मात, सलमा सुमरो, रुखसाना सुमरो, अरबेली, वसीम सुमरो ऐं अब्दुल मजीद खोसो शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मेहड़ मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मंज़ूर महेसर असां सां लाइन ते मौजूदु आहे। मंज़ूर, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। मेहड़ काज़ी आरिफ रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जे आम्हूं साम्हूं टक्कर जे नतीजे में 3 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में फिदा सुमरो, अरबेली सुमरो, अब्दुल मजीद खोसो ऐं ॿिया शामिल आहिनि, जिते त 3 ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक हुजण करे तालका हॉस्पिटल मेहड़ मां तिबी इमदाद ॾियण बाद खेसि लाड़काणे मुंतक़िल कयो वियो ऐं वाक़ियो हादसो तेज़ रफ़्तारी सबबु पेश आयो, जंहिंमें 3 ज़ख़्मियुनि जी हालत इंतहाई गंदी जोगी ॿुधाई वञे थी। ठीकु आहे, वॾी महिरबानी मंज़ूर।